सही हाणे इहो मूंखे ॿुधायो त जी ही कीअं तयारु थियंदा पेड़ा साईं, खीर छा तरीक़ेकार आहे? ये साईं खीर कढ़ियो आहे 15 किलो मां माल ठहियो आहे 15 किलो मां जी 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 ही खीर रगो जी, आहे जी। या ॿियूं कुझु पियल आहे नहीं हिन में? हिन में खीर आहे रुगो खीर आहे जी, जी। माना 25 न रुपयो ताईं ॾियारी हुई त दोस्तो हीअ आहे नसरपुर जा माशाल्लाह मशहूरु खीर पुड़ा घोटकी जा त सस्ता थींदा आहिनि हिते एॾो छा था महांगा विकिणो? हिन में जेके पिस्ता लॻल आहिनि न 8000 रुपया किलो आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो नसरपुर सिंध जो जेको तारीख़ी शहरु आहे, सिंध जो कंहिं दौर में गादी जो हंधु हूंदो हो, उतां मौजूदु आहियां। हीअ तव्हां ठाहीं वारो हंधु ॾिसो था, हीअ दरिया जो पुराणो रस्तो आहे। सिंधू दरिया कंहिं दौर में हितां वहंदो हो जंहिंखे हाकड़ो बि चयो वेंदो हो। हीअ साॼे पासे रोड जे बाग़ बि नज़र अचे पियो। पोयां तव्हां हीअ नसरपुर शहरु ॾिसी सघो था। ॾाढो ख़ूबसूरत पुरसुकून शहरु आहे, सिंध जो तारीख़ी शहरु आहे। ॾिसो हितां लॻे थो त शहरु मथां ई ते आहे। को दौर हूंदो जो हितां दरिया वहंदो। बहरहाल अॼु असां नसरपुर जा पेड़ा कीअं तयारु थियनि था, उहे केतिरा ज़ाइक़ेदार आहिनि, किथे किथे वञनि था, उन बाबति वीलाग कंदासीं। पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे जेकॾहिं आख़िर ताईं ॾिसंदव त ॾाढो तव्हांखे मज़ो ईंदो। दोस्तो नसरपुर शहर जे के बाज़ार में मौजूदु आहियूं। ॾाढो पुरसुकून, ॾाढो ख़ूबसूरत शहरु आहे। सिंध जी ॿाराड़ियुनि जा जेके नंढा नंढा शहर थींदा आहिनि, उन्हनि मंझां हीअ मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻो। चाचे जी मिठाई जी दुकानु आहे। चाचे सां अची कचहरी कयूं था। पेड़ा बि रखियल अथव नंढी साइज़ जा। सो हिते घोटकी में पेड़ा चयो वेंदो आहे हिनखे, पर सिंधी जो जेको असुलु लफ़्ज़ आहे उहा खीर पुड़ा। हलूं था हिकिड़े कारखाने ते, चवंदा त 300 साल पुराणो कारखानो आहे। उहो तव्हांखे कारखानो पहिरीं विज़िट करायूं, पोइ हीउ हिकिड़ो ओताकनुमा दुकानु आहे खीर पुड़नि जो, इहो बि तव्हांखे पोइ विज़िट करायूं था। पर पहिरीं अचो त हिकिड़ो कारखानो विज़िट कयूं। हीअ आहे दोस्तो हिकिड़ो क़दीम कारखानो। हीउ कारीगर कमु करे पियो। दोस्त सां कचहरी कयूं था। भाउ अस्सलाम वालेकुम। साईं वासलाम नालो छा आहे भाउ? साईं नबी बख्श कहिड़ो आहे पाण? मैं वो राजपूत राजपूत आहियो? जी जी अच्छा, हीउ पहिरीं इहो ॿुधायो केतिरो पुराणो कारखानो आहे? ही साईं असांखे तो 30 साल थिया आहिनि हिते। असांखां पहिरीं बि उहा कारीगरी हिते अच्छा, गिलाई पर हिते बोर्ड ते लिखियो पियो 300 साल पुराणो कारखानो। साईं बाज़ार आहे हिकिड़ो पुराणो, अच्छा उते असली चिलो शुरू थियो आहे तक़रीबन। अच्छा, उते दुकान आहिनि? जी जी उते बि पुराणो वाणियुनि जो मंदर बि आहे, उते बाज़ार हो हिकिड़ो। सही आहे। उन में सिस्टम हो हलंदो पियो, पोइ ॿाहिरि बाज़ार अची ठहियो, हा पोइ हेॾां अची सिस्टम कयो असां पाण। सही आहे। हाणे इहो मूंखे ॿुधायो त जी ही कीअं तयारु थियंदा पेड़ा, साईं, खीर छा तरीक़ेकार आहे? ही साईं खीर कढ़ियो आहे 15 किलो मां माल ठहियो आहे 15 किलो मां जी 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 ही खीर रगो जी, आहे जी, या ॿियूं कुझु पियल आहे नहीं हिन में? हिन में खीर आहे रुगो खीर आहे जी, जी। माना 25 हिन जो रंग थोरो जी, थोरो जी। ॻाढ़सिरो थी वियो आहे। जी 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 सही आहे। हाणे हिन में ॿियो छा पवंदो? हिन में साईं खंडु पवंदो, हा केसर जी कलर आहे उहो पवंदो हिन में।
अच्छा खंडु ऐं ज़ाइके लाइ रुॻो खंडु ऐं खीर आहे बसि जी 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 ॿियो कुझु बि न आहे न साईं ॿी काका अच्छा ॿी सही काका पहिरीं कान्हे हाणे ही 15 किलो मां केतिरा निकिरंदा आहिनि खीर पुड़ा हीअ साईं 2.5 किलो खनि हिन मां ठहींदो माल 2.5 किलो जी सही खीर उहा कोन्हे क्वालिटी वारो एॾा अच्छा पोइ खीर किथां वठो था तव्हां खीर घुरायूं था साईं ॿारनि था वठूं था हितां सही आहे अच्छा हीअ बि पियल आहे हिते जी साईं इहो साॻियो मटेरियल आहे साईं साॻियो मटीरियल आहे हीअ तयारु आहे या जी जी फिको आहे फ़िलहाल हा तव्हां कारीगर आहियो जी साईं सही तव्हांखे घणी मज़दूरी मिले थी साईं शुक्र आहे लागो हिते अंदाज़न? रुपए सां आयासीं हिते रुपए खां जी 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 रुपयो ताईं ॾियारी हुई जी 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 30 साल पहिरीं जी जी 30 साल रुपयो 30 साल पहिरीं बि रुपयो उनजी एतिरी का वैल्यू न हुई ॻाल्हाईंदा तव्हां हिकिड़ो मिंट रुॻो अच्छा हाणे घणी ॾियारी नंढड़ा साईं हिते आयासीं मुछ बि कोन हुई असांखे हा अची ॾियारी हिते कई आहे हाणे घणी आहे ॾियारी तव्हांजी हाणे मिड़ई आहे 600-700 रुपया 700 खनि बसि जी ऐं खीर पुड़ा घणे किलो आहिनि खीर पुड़ा साईं 2000 रुपया 2000 रुपया किलो खीर पुड़ा आहिनि ऐं ॾियारी 700 रुपया अचो असांखे थोरो खीर पुड़ा तयारु जेके थिया आहिनि उहे ॾेखारियो दोस्तो हीअ आहे मेमण स्वीट्स 300 साल खां क़ाइमु रवायती लज़त मेमण साहिब जी दुकानु आहे मेमण साहिब पाण लाइ किथे आहे मालिक मालिक साईं कान्हे असीं हलाईंदा आहियूं मज़दूर आहियूं मालिक आहे ई कोन न साईं किथां जो ही बीठो आहे घणी मैनेजर ई आहे मैनेजर ही आहे अच्छा हिन मैनेजर सां कचहरी कयूं था त दोस्तो हीअ आहे नसरपुर जा माशाल्लाह मशहूरु खीर पुड़ा जंहिंखे पेड़ा बि चयो वञे थो ऐं मोनोग्राम ही तव्हांजो मोनोग्राम आहे सही आहे सुठो आहे ही घोटकी में दोस्तो जेके तयारु थियनि था उन खां थोरा मूंखे मुख़्तलिफ़ नज़र अचनि पिया जी साईं ऐं ही अञा ताईं ताज़ा आहिनि त नरम आहिनि जी जी ऐं हिन जो रंग बि घोटकी वारनि पेड़नि खां थोरो मुख़्तलिफ़ आहे थोरी डिज़ाइन बि मुख़्तलिफ़ आहे घोटकी जा त सस्ता थींदा आहिनि हिते एॾो छो था महांगा विकिणो साईं हर कंहिंजो पंहिंजो फन आहे हुते पिस वग़ैरह हलाइनि था असां में पिस कान्हे हिन में पंहिंजो अच्छा हू बि चवंदा असां वटि प्योर आहे उन में साईं त चेक कंदा ईअं दाण ईंदी तव्हांखे हा इहो चेक करो हिन में दाण हिकिड़ी कान्हे अच्छा दाण दाण कान्हे जी सही आहे ॿियो भाउ हिते हिन दुकान ते मौजूदु आहे खीर पुड़नि जे हिते हुन सां कचहरी कयूं था तव्हांजो नालो छा आहे आसिफ आसिफ कहिड़े पाण तव्हां असीं ख़ानदाद आहियूं तव्हां ख़ानज़ादा आहियो तव्हां हिते छा कयो था आउं हिते मैनेजर आहियां आहिनि मालिक कोन आहियो न मालिक मेमण आहिनि उहे किथे आहिनि उहे वेठा आहिनि उन्हनि जा ॿिया कम आहिनि उन्हनि जा ॿिया कम आहिनि माना संभालियो कयो था मालिक अचनि ई कोन हिते न ईंदा आहिनि ईंदा आहिनि हा सही आहे 2000 रुपया किलो एॾो महांगो छो था विकिणो 2000 हाणे सची शइ आहे सची शइ आहे त घोटकी वारा बि चवंदा सची शइ आहे हिन में जेके पिस्ता लॻल आहिनि न 8000 रुपया किलो आहिनि त हुते हुन पिस्ता लॻाईंदा न न पिस्तो कोन्हे रंग आहे हुन में न साईं उहो पिस्तो लॻाईंदा बादाम लॻाईंदा पर बहरहाल मूंखे लॻे थो त जेकॾहिं आउं ग़लति आहियां दोस्त तसीह कनि मुंहिंजी दुरुस्त कनि त घोटकी ऐं हिन जे हितां जे पेड़नि में अधो अधु फ़र्क़ु आहे रेट जे में ऐं ज़ाइको हुनजो तमामु शानदार आहे हीअ बि तमामु सुठा आहिनि हिन में को शक कोन्हे को केतिरा रोज़ किलो रोज़ केतिरा किलो विकिरो थियनि था असांजे 10-12 किलो खपाईंदा आहियूं बसि हा 10-12 किलो को शादी मुरादी हूंदी आहे मेलो मलाकड़ो आहे त पोइ मणनि जे हिसाब सां निकिरंदो आहे हा न त बसि हा इहो बसि 2 थाल ठाहींदा आहियूं पोइ हिन में केॾी महिल 2 निकिरे वञनि केॾी महिल हिकिड़ो निकिरे। वठनि शहर जा माण्हू था या ॿाहिरां अचां परदेसी ईंदा आहिनि ॿाहिरां परदेसी था वठनि शहर जा माण्हू कोन था वठनि शहर जो माण्हू परदेस वेंदो आहे पोइ खणी ईंदो आहे सोकड़ी करे सूखड़ीअ तौरु माना इस्तेमालु थिए थो हा सही आहे बाक़ी आम मिठाई घणे किलो विकिरो थिए थी हिते असां वटि ॿियो कोन्हे मिठाई न न हूअं शहर में शहर में 700-800 रुपया किलो आहे मिठाई अच्छा ऐं हीअ डबल ट्रिपल आहे न न हिते बि असां वटि नसरपुर में हा माना हिन जो रेट डबल ट्रिपल आहे हा सही आहे दोस्तो नसरपुर में हिकिड़े मिठाई जे दुकान ते मौजूदु आहियूं हिते बि असांखे खीर पुड़ा रखियल नज़र अचनि था चाचो सेठ आहे हिन दुकान जो मालिक आहे कचहरी कयूं था नालो छा आहे साईं तव्हांजो साईं मुंहिंजो नालो जमील अहमद केरु आहे पाण ऐं ख़ानज़ादो आहियां ख़ानज़ाद हिते केतिरा दुकान आहिनि खीर पुड़नि जा बाबा पुराणे में पुराणो दुकानु असांजो आहे हा इहे जेके अंदरां तूं ॾिसी आयो हुई न हा इहे असां वटि थां धोईंदे धोईंदे सिकी माओ मिठो करणु हा। अंदरि भॼी वियो आहे अच्छा पंहिंजे मूं वञी दुकानु हू खोली त 300 साल पुराणो आहे 300 साल जेको धणी हो तव्हां घणे किलो पिया लायो असीं 2000 रुपया साईं 2000 रुपया किलो एॾो महांगो छो साईं 10,000 रुपया मण खीर पिया वठूं
खीर 5-6 किलो माओ थो निकिरे ॿुधायो कहिड़ो अघु हलायूं? घणे मण पिया वठो खीर? 10,000 रुपये 10,000 रुपया? हाँ। 250 रुपया किलो? 250 रुपये इहा कामे पियो ॾिसो कुझु छा करे थो हिते हैदराबाद में त सस्तो आहे 220 रुपया किलो आहे, हिते तव्हां 250 रुपये में कीअं वठो? बाबा वाड़ियुनि जो खीर पिया वठो उहो बि वाड़े जो खीर आहे पियो। बाबा आहे बि इलाइक़े इलाइक़े जो फ़र्क़ु आहे, हिते जो इहो रेट पियो हले। बहरहाल दोस्तों चाचे जी इहा दावा आहे त थी सघे ग़लति आहे या न, न। सही। बाबा वठूंगासीं पाण पिया वठूं न बाबा। घोटकी जा पेड़ा सॼी सिंध जा उहो सॼी दुनिया में मशहूरु आहिनि, उहे बि 1,000-1,200 रुपया किलो आहिनि। उहो इलाइक़े इलाइक़े जो फ़र्क़ु आहे, हुते इन जो रेट खीर जो एतिरो कान। न न हुते महांगो आहे, न न सस्तो त इहे हुते बि कोन्हे। वधि में वधि 150 रुपया हूंदो या 160 हूंदो। असां वटि त खीर महांगो आहे। ॿी कहिड़ी मिठाई तयारु कयो था? ॿी हीअ रखी आहे मिठाई अंदरि रखी छा छा आयो आहे? इहे रखी आहे तव्हांजा। मिठाई तव्हां असली कोन थी लॻे, न न असली मिठाई हल्की आहे। मिठाई त जेको बाज़ार में हले थी उहा मिठाई घणे किलो आहे? मिठाई 1,000 रुपया किलो कान। मिठाई माना अधो अधु फ़र्क़ु आहे रेट में। 10,000 रुपये जो कटो थी वियो खंड जो। हा 10,000 जो कटो खंड जो थी वियो। अच्छा, हां 10,000 बस। भला नसरपुर जे पेड़नि में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो एॾो महांगो आहे? मशहूरु जेतिरो बि हुनखे ॻाल्हि खे छॾी ॾियूं। खीर खे पचाईंदा आहियूं, खीर जेॾी महिल सुकंदो आहे माओ एतिरो थियो वञे। अच्छा, हा ही पचाए खणी आया तव्हां? हा इहो रखियो आहे न, ॾिसो हीउ सुबुह खां लॻा पिया आहियूं ठाहिण में। अच्छा। अचो हिन पासे बि ॾिसो न। ही दोस्तो ॾिसो हा हीउ पचाए मक्खियूं रखियो आहे। मक्खियूं त हकलियो हा, न हकलूं त ई तव्हांखे अच्छा, फोटो- हकलियूं हा, सॼो ॾींहुं। पर मक्खी न भॻनि। अॼु हाणे मक्खियूं घटि आहिनि, जॾहिं मक्खियुनि जी हूंदी आहे सीज़न बरसाति खां पोइ अंदरि रखंदा आहियूं। अंदरि रखो हा था? उते रखी बधंदा। हींअर कंहिंखे ॾियणा आहिनि असांखे खीर पड़ा न, हा इन करे जल्दी खणी आयो आहे। पिस्ता विस्ता कटूं पिया। अच्छा हा सही आहे। इहे फोटा वोटा इहे ॾिसो, इहे हिन में पवंदा आहिनि, पिस्ता पवंदा आहिनि, बादाम पवंदा आहिनि। चाचा किराए ॾिसो चलो फोटा। ॿिया त ॾेखारूं। हा पिस्ता ॾिसो चाचो कहिड़ा था विझे। बाबा ॾेखार बादाम ॾेखार बाबू। इहे त इहे पिस्ता फोटा? फोटा इहे बादाम अंदरि विझंदासीं, पिस्ता मथां लॻाईंदासीं। अच्छा, हा इहे चूरो करे अंदरि विझंदा आहियूं। रोज़ घणा किलो विकिरो थिए थो? थी वञे त साईं, रोज़ी आहे, बाज़ार आहे, केॾी महिल 5 किलो बि हले वञनि था, केॾी महिल 2 किलो बि हली वञनि था। खीर पुड़ा हा कॾहिं कॾहिं रोज़ असांजो मण सावा माओ निकिरे थो। भला सेठ साहिबु इहो मूंखे ॿुधाइजो, हा तव्हां मज़दूरनि खे घटि छो था ॾियो? वीचारा 600 रुपया 700 रुपया गुज़र थींदो हूंदो? 1,000 रुपया पियो ॾे। उहो त चयो मूंखे 700 रुपया था ॾियो। उहो हुनखे ॾे पियो न, मारे पियो ॾे। हा पोइ छा करे? 1,000 रुपया बि घटि आहे। पर हीउ नंढो आहे, वॾो कारीगर जा 2,000 रुपया ॾियो। अच्छा हा हीउ त नंढो शागिर्द आहे। हा हिनजी शादी लॻी पई न, कारीगर वॾो वियो आहे शादी में। हा हीउ नंढो आहे, हिनखे बि 1,000 रुपया ॾियूं पिया। 2 टाइम जी मानी पिया ॾियूं, सही आहे। नाश्तो पिया ॾियूं। सही आहे। 10,000 जुदा, 200 रुपया ख़र्ची जा जुदा। सही। इहे पैसा हिनखे थोरा आहिनि। पोइ कारीगर खे त 2,500 रुपया माना हुनखे सिगरेट बाकस हर शइ ॾियूं। तव्हां घणा साल थिया आहिनि हिन दुकान ते? इहे साईं 70 साल खां मथे, 80 खां मथे थी विया। 70-80 साल। तव्हांजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी उमिरि त घटि आहे। हा। मुंहिंजी त 55 आहे। मुंहिंजो वालिद साहिबु उन जो। तॾहिं खां ही दुकान हो? हा बाज़ार में हो, अला ॾिनो मेमण जे नाले सां। हा। हुते मुंहिंजो वालिद कमु कंदो। उहो मेमण वियो हलियो बदी, पोइ मुंहिंजे बाबा खे ॾेई वियो दुकानु। पोइ बाबा बि हलाई दुकानु, यको हुते हुई बाज़ार। हा। हिते झंग हो, कुझु कान हो। हा पोइ हिते झंग कटे ई दुकानु हिते गांडो लॻायो। तव्हांजे वालिद साहिबु उहो ई कमु कयो न जेको हाणे हीरा कनि? कहिड़ो? ॿिए जे दुकान ते आयो न? न असीं पंहिंजो ई पिया हलायूं न, अञा ताईं ॾेई त मेमण वियसि न? बाबा मेमण वियो गुज़ारे, हुनजा हॾा बि ॻरी विया। हॾा बि अला साईं चयो अलाह ताला मग़फ़िरत फरमाए। मग़फ़िरत फरमाए। बाक़ी हीअ आहिनि चमचा आहिनि मथां, इहे पिया हलायूं। बहरहाल कंहिंजी असां गिलाक हूंदा कयूं। हा हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे। न को असां चाचे ही थोरा सॉफ्ट आहिनि, पर घोटी घोटकी वारा आहे। बि ठाहे ॾींदासीं तोखे, तूं ऑर्डर ॾे असांखे। आउं छो ऑर्डर ॾे, तूं जेतिरा खपनि मण ॿ मण, हा। घोटकी वारा बि तोखे ठाहे ॾींदासीं। माना घोटकी वारनि खां वधीक तव्हां? हुन खां बि वधीक ठाहे ॾींदासीं तोखे। घोटकी वारो भुॻल माओ बि ठाहींदा आहिनि। हा उहो पचाए हिकिड़ी शइ में टप में बंदि करे छॾींदा आहिनि। वाह वाह। दम ते पोइ हुनखे दम खे लाहींदा आहिनि, विच मां ॻाढ़ो थी। दोस्तो अॼोको व्लॉग तव्हांखे मुख़्तसिर लॻो हूंदो, पर छा कजे नसरपुर जा जेतिरा असां पेड़ा उन्हनि जी शोहरत बाबति असां ॿुधी ते पहुतासीं, असांखे उहा सूरत नज़र न आई। महांग सुठा आहिनि, ज़ाइकेदार आहिनि, उन में को शक कोन्हे। हिते खीर पुड़ा चवनि था, घोटकी में पेड़ा चवनि था, पर घोटकी जे ॿी ॻाल्हि आहे, घोटकी में त साईं ज़बरदस्त तमामु घणा कारखाना आहिनि, तमामु घणा दुकान आहिनि,
ऐं रेट बि तमामु घणो घटि आहे। सो हीउ कारखानो जंहिं लाइ चयो वञे थो 300 साल क़दीम आहे, पर हुन ॿिए चाचे चयो त न इहो बाद में ठहियो आहे। बहरहाल वलालम असां वधीक का हिन बाबति राय नथा ॾेई सघूं, अलाह बहितर ॼाणे थो। असां इहा जांच करणु कोन आया आहियूं, असां आयासीं पेड़नि जे शौक़ में। सो कारखानो में हिकिड़ो विज़िट करायोसीं तव्हांखे। सो हीउ मुख़्तसिर हिकिड़ो नंढिड़ो कारखानो आहे, को हुन में को वॾो कमु कोन्हे। हा, सख़्तु कमु ज़रूरु आहे। कारीगर वीचारा 12-12 कलाक हिन बाहि जे मथां, भट्टी जे मथां बीह कमु कनि था, ऐं उन्हनि जो उजूरो तव्हां पाण ॿुधो 600 रुपया 700 रुपया छा आहे यार, कुझु बि कोन्हे। सो इहो कमु हले पियो। रेट बाक़ी 2,000 रुपया किलो। सो नसरपुर जो ई थोरो असां शहर बि अॼु विज़िट कयो। सुकून वारो शहरु आहे, सुठो शहरु आहे, सिंध जो तारीख़ी शहरु आहे। काशी जे कम खे बि असां एक्सप्लोर करण जी कोशिशि कंदासीं। ज़ाहिर नसरपुर आया आहियूं त काशी वारे कम खे ॾिसणु सम्झण खां सवाइ तव्हां कीअं था वञी सघूं। अॼोकी वीडियो तव्हांखे अलाए कीअं लॻी, कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो, ऐं पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो। वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। हितां वठूं था तव्हांखां इजाज़त। सदाईं गॾु, माशा अल्लाह।